नाज़िल ख़ैरपुर वासिन पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे ज़ुल्म करार ॾेई छॾियो आहे। वधीक तफ़सीला पेश आहे अली अकबर कोपांग जी रिपोर्ट। जी बिल्कुल, वफ़ाक़ हुकूमत पारां महंगाई सटियल आवाम मथां हिकु ॿियो पेट्रोल जो जेको बम आहे उहो किराए छॾियो आहे। पेट्रोल बम खे जेको आहे खैरपुर शहरियुनि बि रद्द करे छॾियो आहे। अचो त शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु। असल में ही वाकई पेट्रोल बम आहे। 162 रुपयनि ते 1 लीटर तेल जेको बाइक वारा जेके आहिनि उहे ई हिकिड़े ॾींहं जो माना तक़रीबन 162 रुपयो ख़र्चु करनि था पिया। इन सां हर माना विचे तबिके जे माण्हू ते तमामु वॾो असरु पियो आहे। आवाम ते बोझ रखे थो, परेशान हाल माण्हू हर हिकु परेशान आहे। पैदल अच वञूं था, ऐं ॾुख सूर में फाताऊं अची पिचूं था वेठा गवर्नमेंट खे। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे पेट्रोल जेको आहे सस्ते रेट में ॾियनि। असांजो इहो चवणु आहे ही हुकूमत ज़लालत जी आई आहे। असां ग़रीबनि जो जीअण हराम थी वियो आहे। त पेट्रोल जेको आहे उहो गवर्नमेंट ॾींहों ॾींहुं वधाए थी, पर इहो इन जो असरु जेको आहे ग़रीब आवाम ते पवे थो। ज़ाहिर आहे जेके पेट्रोल वधंदो त हर शइ वधंदी। उनजो मक़सदु त कंहिं वॾे माण्हू खे त कंहिं इन जी शइ जो अहसासु न आहे, पर इहो सॼो दारो मदार ग़रीब आवाम ते वञी पए थो। यानी पेट्रोल वधियो त हर शइ वधी। रोज़ ये जेको आहे नयूं कीमतूं डेली जेको आहे माण्हुनि खे परेशान करे छॾे थो। सिंधी अवाम या जेको आहे पंहिंजो पाकिस्तान जो अवाम ॾाढो माना जेको आहे मुश्किलात में अची वियो आहे। असांखे ॾाढी करे छॾी अथऊं। पेट्रोल ॾिसो था, असां ग़रीब माण्हू कारे वञूं। मां पाण मज़दूर माण्हू आहियां, हेॾे ईंदो आहियां सुबुह सिर तगारीअ जे कम ते। तेल ॾाढो महांगो आहे, 500 रुपया ॾियारी आहे। मज़दूरी ख़बर अथव तव्हांखे। जी बिल्कुल, तव्हां खैरपुर शहरियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणो त वफ़ाक़ हुकूमत पारां आए रोज़ जेको पेट्रोल जा बम किराइण सबबि आम वापे जी जेके शयूं आहिनि उन्हनि जा रेट बि जेके आहिनि आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। इन्हनि मुतालबो कयो आहे त इहे पेट्रोल जा जेके वधायल अघ आहिनि इहो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। कैमरामैन आफ्ताब अली सां गॾु अली अकबर, धरती TV न्यूज़, खैरपुर।